नाज़िम ठुल्ल में उरड़ी सबब 38 ॿारड़ा फोत थी विया आहिनि पर सिहत खाते को तहरुक नाहे वरितो। उन हवाले सां वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर मुख्तियार ढोल। जी मुख्तियार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ठुल्ल में जो वधंदड़ उड़ी जे वबा ते सिहत खाते कंट्रोल करण में मुकमल नाकाम थी वियल ऐं तालके ठुल्ल जे इलाइक़े में मुबारकपुर, वीरपुर, बुड़ो, गड़ीअसन, बाहू खोसे, जंगल में उड़ी जी सबब जो गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेके ज़िंदगी ज़ाया थी रहिया आहिनि। सिहत खाते जो ख़ामोश तमाशा पिणु आहे। ठुल्ल जे बलोच कॉलोनी में 3 वीरनि जो नीगर जो मोहम्मद अली साहब आयो ऐं बाईपास जो रवासी जेको आहे शायद ॻोठ बाईपास जो 3 वीरनि जो जेको आहे सलाम बुड़ो, 4 वीरनि जो शेख माला जो जानमोहन बुड़ो ऐं 2 वीरनि जो ॻोठ करीबश के नवाज़ बगुलानी समेत 38 ॿार जेको उड़ी सबब जेको फोत थी विया आहिनि। फोतियुनि जे घरनि में जेको कोराम मतल आहे, जॾहिं त फोतियुनि जे अंग ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे, जॾहिं त ठुल्ल तालके जे भरपास जे इलाइक़नि में उड़ी सबब जेको आहे त सवें ॿारड़ा जेको उड़ी में मुब्तला थियल ऐं बिस्तरनि ते पियल आहिनि। पर एमपी ठुल्ल डॉक्टर सराफ खान सरकी MNA मोहम्मद मियां सुमरो सिहत खाते जे टीम अमलदारनि को बि नोटिस न आहे वरिती, जॾहिं करे सदस्य वारस परेशान ऐं उड़ी में वरितल वालदीन पारां जो वसत वारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे घरनि ॻोठनि में मालनि में जेको सिहत खाते जूं ख़ुसूसी टीमूं मोकिले करे वैक्सीन कराई वञे त जीअं वधीक मासूम ॿारनि जूं ज़िंदगी ज़ाया थियण खां बची सघनि। जी ठीकु आहे मुख्तियार, अपडेट करण लाइ अवां जी महिरबानी।